कराची भरिसां तेज़ रफ़्तार डंपर पुलिस मोबाइल मथां चढ़ी वियो, जंहिं जे नतीजे में 2 अहलकार शहीद थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई। जी रबनवाज़, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, गराब टाउन सुपर हाईवे N9 मोटरवे भरिसां हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जॾहिं त लकी सीमेंट फैक्ट्री कोयले सां भरियल जेको ट्रालर आहे उहो पुलिस मोबाइल मथां चढ़ी वियो आहे, जंहिं त थॾे ते जेको आहे 2 पुलिस एहलकार जेको आहे शहीद थी विया आहिनि। ऐं जे पुलिस एहलकारनि जी सुञाणप आहे सब इंस्पेक्टर साहिबाद, ऐं जंहिं पुलिस एहलकार वाजिद मीरानी तौरु कई वई आहे, जॾहिं त ट्रालर जेको आहे मोटरवे पुलिस जेको आहे पहुची करे जेको ट्रालर ड्राइवर खे आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। ट्रालर खे गदा पुलिस थाणे आंदो पियो वञे, जॾहिं त जेको मौक़े तां फरार मौक़े तां जेके ड्राइवर आहे, हिकु जेको पुलिस मोबाइल जो ड्राइवर आहे परवेश मौजाने तौरु बची वियो आहे, जंहिं त हुननि जी इन शायदि गवाही हुई त असांजी जेको रोज़ मूजिबि जेको आहे हुते गाॾी मोबाइल बीठी हूंदी चेकिंग दौरान त तेज़ रफ़्तार जेको आहे ट्रालर असांजे जेको मथां अची जेको आहे सो मोबाइल ते मोबाइल में जेके पुलिस एहलकार वेठा हुनखे चिपाए छॾियो आहे, जंहिं ते वाक़िया जे हंध ते SSP मरीज़ डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादो पहुची वियो आहे, जॾहिं त हुन इन वाक़िए जो दुख जो इज़हार कयो आहे। हिन जो चवणु आहे त जेको हादसो आहे असांजे जेके 2 जेके पुलिस एहलकार जवान शहीद थिया आहिनि, ते जेको आहे हुनजे वारसनि सां जो दुख में बराबरि जा शरीक आहियूं, जॾहिं त वाक़िए तां जेको आहे हुनखे ट्रालर खे जेको पुलिस ज़रिए जेको आहे सो थाणे ते मुंतक़िल कयो पियो वञे, ऐं जेके शहीद एहलकार आहिनि उनखे आबादी शहीद अस्पताल मुंतक़िल करे ज़रूरी कार्यवाही बाद जेको आहे सो लाश वारसनि हवाले कया वेंदा। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।